पसंदजी शादी करण बाद सबको न्यूज़ सां ॻाल्हाईंदे नवाबशाह जाम साहब लॻ ॻोठ बुढो खान चांडियो जी रहिवासी श्रीमती पठाणी ॿुधायो त मूं पंहिंजी ख़ुशी सां जानबड़ो भील सां निकाह कयो आहे। मूंखे न कंहिं अगवा कयो आहे न ई कंहिं ज़बरदस्ती कई आहे। मूंखे पंहिंजे घर वारनि ऐं भाइरनि खां ख़तरो आहे। हुन IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खे पुरज़ोर अपील कई आहे। पठाणी। अच्छा, ता पंहिंजी खुशी सां शादी कई आहे? हाँ। का जोर जबरदस्ती? न। अच्छा, तो पंहिंजी पसंद ते कयो आहे? हाँ, मूं पसंद ते। अच्छा, तो के मां खतरो आहे? मटन मां। छा था चवनि तोखे? मूंखे चवनि था घर ॾियूं। किथां जी रवासी आहीं? नवाबशाह। नवाबशाह जी। हाणे तूं छा थी चवीं? मां चवां थी मूं में खतरो आहे, मुंहिंजे भाइर मूंखे शादी ॾियण लाइ चाहिनि था, मां पंहिंजी ख़ुशी सां शादी कयां थी। तोखे घणा ॿार आहिनि मां? मूंखे 7। अच्छा, ही 2 ॿार तोसां गॾु आहिनि? हा। इन्हनि खे ही पालींदो? हा। हाणे तुंहिंजो कहिड़ो मुतालबो आहे गवर्नमेंट सां? मुंहिंजो मुतालबो इहो ई आहे, मूं त कहिड़ो केस पूरो करे सघनि था उहे। मुंहिंजी पंहिंजी जाइ आहे, उते रहंदसि पंहिंजी जाइ ते। तूं पंहिंजी जॻह ते रहण थी चाहीं? हा। नालो जानबड़ो, ज़ात जो भील, ज़िलो नवाबशाह ऐं शहर जाम साहब, ॻोठ बुढो खान चांडियो, उते जो रहिवासी आहियां। मूं पंहिंजे हिन सां पठाणी सां शादी कई आहे ऐं जेको बि मूं ते को केस हयो वञे उहो कूड़ो सम्झो वञे। राज़ ख़ुशी सां मूं शादी कई आहे ऐं जेको बि को पुलिस या को मूं ते केस कूड़ो हणे उहो कूड़ो सम्झो वञे। अच्छा, हिन धी खे घणा ॿार आहिनि? हिन खे ॿार जेके आहिनि 7 ॿार आहिनि। अच्छा, ये अॻ में तलाक शुदा आहे? जी तलाक शुदा आहे? हिन जो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे साईं। अच्छा। हा, हींअर जो को बि हिन जो कमाइण वारो खाराइण वारो को बि कोन्हे। अच्छा, हिन जा बचड़ा ॿार तव्हां पालींदो? जी बिल्कुलु, आउं पालींदुसि पंहिंजी औलाद वांगुरु? जी, पंहिंजे औलाद वांगुरु। हींअर बि मूंसां गॾु आहिनि, तव्हां ॾिसो पिया जेके मूंखे खतरो आहे हिननि जे माइटनि मां। छा जो खतरो आहे? हिन जे माइटनि मां जेके मूंसां विढ़णु चाहिनि था, पुलिस जो केस करणु चाहिनि था। नालो छा आहे? हुनजो नालो हिकिड़ो मिठू आहे ऐं ॿियो कुंबो आहे ऐं जेके हिन जा भाइर आहिनि हुननि जा नाला मूंखे कोन था अचनि। हिकिड़ो ॾूंघियो, ॿियो ऐं ॿियो साईं जेको हिते कामरेट आहे कृष्ण कामरेट, उहो बि माना हुननि जो भड़काइण जे पोयां आहे। हिननि खे उन असांखे वधि में वधि उन में खतरो आहे। मुतालबो आहे तव्हांजो गवर्नमेंट अफसरनि सां? असांजो मुतालबो आहे हिफ़ाज़त